कादिर जी कुदरत रंगीअ जा रंग। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। दोस्तनि जेको अॼु प्रोग्राम कयो आहे, ख़ासि करे इन प्रोग्राम खे सुठे अंदाज़ में पेश करण ते ख़ासि करे असां अकबर पतूजे खे तमामु घणियूं मुबारकूं ॾींदासीं। भाउ हिमत अली जी अलाह हिमत ॾिनी जो हिन हीउ प्रोग्राम अरेंज थियो। ऐं दोस्तनि पुराणियूं ख़ासि करे 86 वारा जेके दोस्त आहिनि उहे असां गॾु थिया आहियूं हिनमहिल। ख़ासि करे तव्हां असां जेके बि आहियूं ऐं महसूसु इहो थो थिए त हिनमहिल मां 86 वारे दौर में बीठो आहियां। ऐं जेको आहे न उहो बेंचुनि वारो दौरु आहे, के डेस्किन वारो दौरु आहे, साईं गाज़ी खान वारो दौरु आहे, त साईं जेको आहे नूर मोहन साहब वारो दौरु आहे, साईं जेको आहे मुख़्तलिफ़ उस्तादनि जो दौरु कहिड़े तरीक़े सां असां रही आयासीं। साईं अब्दुल सत्तार कावड़ी रहियो, ॾाढो बहितरीनु असां उस्ताद रहिया। साईं शफ़ी मोहन जी अॻवानी में असां रहियासीं। साईं अब्दुल आदी सुरयो साहिबु रहियो। तमामु असांजा उस्ताद बहितरीनु हुया। उन्हनि जी शफ़क़तुनि सां, पंहिंजे वॾड़नि जी दुआउनि सां हिनमहिल असां ओटनि ॾोटनि वारा बि थी विया आहियूं। अलाह जा इहे बि लख अहसान। अलाह पोयनि खे बि वधाए, अॻिलनि खे बि वधाए। ऐं जेके ईंदड़ जेके असांजा दोस्त अचनि था त अहिड़ा प्रोग्राम अॼु न बल्कि हाणे त शुरूआति थी आहे। इंशाअल्लाह सभु कोई न कोई हिन प्रोग्राम खे अॼु हिकिड़े दोस्त कयो आहे त सुभाणे ॿियो बि दोस्त बि इहो अरेंज करे। हाणे हिन जे लाइ मां चवां थो त जीअं हीअ जेका महफ़िल थी आहे अॼु, सुभाणे इहा ॼण वरी मूं वटि थिए त मां ॼण का सभिनी जा लख थोरा थींदा। महिरबानी। साईं ॾिठा मोह मिठा। जी साईं। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। सभ खां पहिरीं त मां सभिनी दोस्तनि जो शुक्रगुज़ार आहियां जिन हिन प्रोग्राम अरेंज कयो ऐं प्रोग्राम में शामिलु थिया। बहितरीनु मौक़ो मिलियो असांखे गैदरिंग करण जो, त उन्हनि सभिनी दोस्तनि जो शुक्रगुज़ार आहियां। नंबर ॿी ॻाल्हि, हीअ जेका महफ़िल थी आहे, गॾिजाणी थी आहे, त जीअं मुनीर साहिबु फरमायो त जेको आहे सो इंशाअल्लाह अॻिते बि थींदी रहंदियूं। त तमामु बहितरीनु ॻाल्हि आहे इहा, त महफ़िल अॻिते बि जेको आहे सो थींदी रहंदियूं। छो जो हीउ ज़मानो जेको आहे इंसान उहो ई जेको आहे सो हले वेंदो, उहो हिते हमेशह लाइ न रहंदो। पर हीअ जेका गॾिजाणी थिए थी त इहा असांजी ज़िंदगी ईअं सम्झो त असांजी 15-20 साल जी ज़िंदगी असांजी माना पोइ माना सम्झो असांजी जवानी वधंदी अचे। त उहो ई आहे सभिनी दोस्तनि जो माना शुक्रगुज़ार आहिनि पंहिंजो टाइम बि कढी गॾु थियासीं। इंशाअल्लाह तमामु घणी ख़ुशी थी ऐं इंशाअल्लाह आईंदा बि जेको आहे सो हीउ प्रोग्राम जेको सो थींदा रहंदा। हर साल इंशाअल्लाह हीअ प्रोग्राम थींदा ई रहंदा। महिरबानी। इहा असांजी ख़बर आहे। इहो साईं मशीनियूं बराबरि वेहिजी वियूं आहिनि, पोइ बि अॼु वरी मिलिया आहियूं त वरी तवानाई वधी आहे थोरी। हा बिल्कुलु। जी साईं। साईं बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। करीम रहमान चांडियो सर, साईं गुलाम अकबर पतूजे साहिबु जसो जे जंहिं इहो एॾो प्रोग्राम कयो आहे, सभिनी दोस्तनि खे गॾायो अथई, इहे सभिनी खे ॻोल्हियल अथई। इंशाअल्लाह ताला अलाह कंदो त जेको आहे अॻिते बि ईअं ई प्रोग्राम थींदा रहंदा इंशाअल्लाह। असां सलाह ॾिनी आहे त असां वटि कयूं प्रोग्राम हिते हुतां असांजी ज़मीन आहे, असांजे ॿियो मेडिकल स्टोर आहे बिलो चांडियो। हा हा उहो हक़ साईं। तव्हां ॿाहिरनि सभिनी जी महिरबानी हुजे त असांजे मजलिस में आया, दावत ते आया। हिमत मुंहिंजो नंढो भाउ, मां वॾो भाउ आहियां। तव्हांजो अहसान तव्हां सां मिलिया अलाह सां जी साईं। दोस्तनि सां मिली करे तमामु ख़ुशी थी। ख़ासि करे भाउ हिमत अली मुगड़ी साहिबु, साईं अली अकबर पतूजो साहिबु, इहे असां दोस्तनि खे गॾु कयो। तव्हांजी महिरबानी साईं। बशीर अहमद राव जो ब्रॉडकास्टिंग कराची में जॉब कंदा आहियूं। असांजे दोस्तनि मिटनि जा जेके बि दोस्त हिमत अली मुगड़ी, साईं अकबर, महिरबानी उन्हनि जी सॼी गैदरिंग थी असांखे करे असांखे इज़त बख़्शी आहे। ऐं दोस्तनि जी सभिनी सां मुलाक़ात थी आहे, वॾी महिरबानी।
अब्दुल हमीद बिरोईअ जा संदसि गॾु थिया आहियूं, वॾी आला जी महिरबानी आहे। काफ़ी टाइम खां पोइ ईअं करे बाक़ी इंडिविजुअल हिक ॿिए खे ॾिसूं पिया जिते किथे के अहिड़ा दोस्त आहिनि जिन सां माना घणे टाइम खां मुलाक़ात थी। ॿाहिरनि जेको प्रोग्राम कयो आहे उन्हनि जो बि दीदार थियो या वॾी ख़ुशी थी। बाक़ी त इहे ई आहे, इहा असली ज़िंदगी में गुज़री खाब हो या हवा का ख़बर हुजे उहा ॿुधायूं हलो। हाणे ख़बर हिकिड़ी आहे पर ॾाढी ॾुखी आहे। न न ॿुधंदासीं, असांखे दिलि फिकर वॾो आहे, ॿुधंदासीं। ख़बर आहे। बिस्मिल्लाह बिस्मिल्लाह। बसि महिरबानी महिरबानी। हक़ साईं। अस्सलाम वालेकुम। अख्तियार अहमद सुपरो कराची खां आया आहियां। ॾाढी ख़ुशी थी पंहिंजे दोस्तनि खे पुराणनि खे ॾिसी करे। सभु कठे अॼु ख़ुशी आहे। साईं हिम्मत अली ऐं ग़ुलाम अकबर वारा तमामु दोस्तनि खे कठे ॾिसी करे ॾाढी ख़ुशी थी आहे। तव्हांखे बि ॾिसी करे छो त असां तव्हांजो पुराणो इंतज़ारु कंदा हुआसीं। जो साईं अॼु सभु दोस्त कठे आहिनि, सभु ख़ुशी आहे। महिरबानी। हक़ साईं। सरकार बिस्मिल्लाह। सरकार लख कुर्ब संगत जा भाउ हिम्मत अली जा भाउ ग़ुलाम अकबर जा जी साईं। ये पंहिंजी छहासी बेच बेड़ी आहे। पाण सभु गॾासीं हुन दौर में, उहो पुराणो दौरु यादि अची वियो आहे। पाण त हाणे हैदराबाद पिया रहूं, लुत्फ़ुल्लाह में नालो आहे। तव्हां जावेद तव्हां त बज़ात ख़ुदि जे गिरफ़्तार कयो था, उहो त मोहम्मद सालिह ऐं दीदार अलीअ त तव्हां मुंहिंजा पहिरें दर्जे खां साथी आहियो। ॿिया दोस्त पाण खे हिते 9th में मिलिया माशाल्लाह। हाणे काफ़ी वरी दोस्त हुन मां नेशनल बैंक में बची विया आहिनि, जेको रेस अब्दुल ख़ालिक आहे या मुनीर आहे, पंहिंजा इहे दोस्त काफ़ी उस्ताद आहिनि, काफ़ी पंहिंजे बिज़नेस सां वाबस्ता आहिनि। ज़िंदगी घणो कुझु ॾसे वई आहे, हर भरी ईअं कोन गुज़री वई आहे, घणियूं ख़बरूं माण्हू खे ॾेई वई आहे। हिकिड़ो वाक़ियो असांखे को पंहिंजे पसंदि जो, कामयाबीअ जो या को ॾुखियाईअ जो ॿुधाए सघो था। पसंदि कामयाबी जो जेको मुशाहिदो ऐं तजुर्बाती तौरु तव्हांखे ॿुधाए थो त उहो पाण इंसान जे हथ में कुझु बि कोन्हे, जेको करे पाण करे। तंहिंजे करे माण्हू पंहिंजो ख़्यालु ख़ुशि रखे, पाण खे फ्रेश रखण जी कोशिशि करे, जेतिरो थी सघे कंहिंजे लाइ भलायूं वंडे, कंहिंजे लाइ रुकावटुनि जो सबबु न बणिजे। बसि पोइ ज़िंदगी आसान आहे। हक़ साईं। अली हैदर पप्पा गदा डिप्टी मैनेजर सदन गैस कंपनी। दोस्तनि जा तमामु शुक्रगुज़ार आहियूं। उनजी काविशा तमामु बहितरीन है, अमल जेको आहे सो थियो आहे। तमामु पुराणा दोस्त जेके सालनि खां वठी विछड़ियल हुयासीं सम्झो, उन्हनि सां मुलाक़ात थी आहे, कुझु टाइम उन्हनि सां पास कयो त तमामु बहितर थो लॻे ऐं तमामु सुठी काविश आहे। इंशाअल्लाह हिनखे अॻिते हलाईंदासीं ऐं आईंदा बि अहिड़ियूं गॾिजाणी थींदियूं रहंदियूं। लख लाइक। हक़ साईं। बिस्मिल्लाह। साईं वक़्त जी चीबट आहे, मानी घणी खाधी अथव या थोरी खाधी अथव? असांजो अर्ज़ु अघायो थोरो ॾाढे ॻाल्हाईंदो त महिरबानी थींदी। ॾाढी ख़ुशी थी। 1986 खां पोइ वरी पहिरियां दोस्त वटि मिलिया आहियूं। उम्मीद था कयूं त वरी त अहिड़ा प्रोग्राम दोस्त कंदा रहंदा। हक़ साईं। बिस्मिल्लाह। अब्दुल ख़ालिक बिरोई 1986 मैट्रिक करे हुन खां इंटर करे सिंध एग्रीकल्चर यूनिवर्सिटी टनेजा मां MSc कई। हुन खां 96 में नेशनल बैंक जॉइन कई एज असिस्टेंट ऐं मुख़्तलिफ़ प्रोमोशन्स वठी असिस्टेंट वाइस प्रेसिडेंट जी उहिदे ते हींअर मैनेजर नेशनल बैंक मदेजी में कमु करे रहियो आहे। ऐं पंहिंजे कंबर ज़िले जे बार ऐं नसीराबाद, कंबर ऐं बहराम जी ब्रांचुनि में ख़िदमतूं सर अंजाम ॾिनी हुयूं। मुख़्तलिफ़ मरहला प्रोमोशन जा तय कया अथऊं। ऐं हिन दोस्तनि जी सॾ ते अॼु गॾु थिया आहियूं। 1986 उहो पुराणो दौरु यादि अची वियो, उन्हनि नंढिड़ाइप वारो मैट्रिक वारो, ऐं ॾाढी ख़ुशी थी आहे। ख़ासि करे हिमत खे सलाम आहे, जंहिं दोस्त गॾु कया आहिनि हिकिड़ा मत जूं। ॾाढी ख़ुशी थी आहे असांखे। इहा ज़िंदगी गुज़रंदी पई हले, कुझु गुज़री पई आहे। पंहिंजे बचड़नि जे लाइ, पंहिंजे दोस्तनि जे बचड़नि जे लाइ को पैगाम ॾिनो? उन्हनि जे लाइ इहो ई पैगाम आहे त जेतिरो थी सघे महिनत कनि। महिनत में ई अज़मत आहे, महिनत में ई हर शइ आहे। तरक़ी जा राज़ महिनत में ई समायल आहे। लख लाइक साईं। हक़ साईं। बिस्मिल्लाह। बिस्मिल्लाह रहमान रहीम। मां पहिरियों पंहिंजे इन्हनि दोस्तनि जे लाइ इहो चवंदुसि त अलाह अचनि उहे जन आहे मन सरो थिए। मां दोस्तनि जो निहायत शुक्रगुज़ार आहियां। मुंहिंजो नालो हिम्मत मुगेरी आहे। पाण नंढिड़ो हिकिड़ो कारोबार आहे कंबर में। तो
काफ़ी वक़्त खां वठी इहो ई हुयो दोस्तनि जो त किथे मेला मिलणु खपे। 1986 में मैट्रिक कईसीं, उनजे लाइ दोस्तनि इहा इसरार कई त तव्हां वटि ईंदासीं। मुंहिंजा इहा त मुंहिंजे लाइ ख़ुशी जी ॻाल्हि आहे। तो ॾाढी महिरबानी दोस्तनि जी, अलाह उन्हनि खे ख़ुशि रखे। ऐं ख़ुशी थी आहे असांखे हिन मुलाक़ात में। काफ़ी दोस्त 40 सालनि खां पोइ मिलिया, उन्हनि सां मिलणु थियो आहे। मां पंहिंजे दोस्तनि लाइ इहो चवंदुसि त जाते रहो, सुखिया रहो, सुठा रहो। ततीअ थधीअ कान्हे वेल वेहण जी, मतां थिए ऊंदा पेर न लहे पिरी। महिरबानी। अस्सलाम वालेकुम। हिकिड़ो नंढड़ो सवाल हिम्मत साईं। जी भाउ। असांजे मुआशिरे में भाईचारो वधी रहियो आहे या छिनर? भाईचारे जे लाइ त साईं हाणे ॻोल्हूं नथा लभनि। बहरहाल जेको पंहिंजनि में हिन वक़्तु उहा मोहबत न रही आहे। पोइ बि असां चइजे त असां हिकु घर जा भाती आहियूं, कंहिं वक़्तु हुयासीं, पर वणवण जा काठी। पोइ बि मोहबत असां हिननि दोस्तनि में आहे, पंहिंजनि में हिन वक़्तु न रही आहे। हक़ साईं। अस्सलाम वालेकुम भाऊ। वालेकुम सलाम। बिस्मिल्लाह। नालो तुफ़ैल अहमद सुरायो, शीशन कोट कंबर में सर्विस आहे। असुल जा राख पहुंचा सभिनी संगत जा महिरबानी, जंहिं जेको आहे सो गॾु करे इहा महफ़िल बचे। लख लाइक़ साईं। हक़ साईं। बिस्मिल्लाह। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अब्दुल वाहिद मुगेरी कंबर। मां पाण 33 साल खां एजुकेशन डिपार्टमेंट में लाॻापियल आहिनि ऐं घणे अरसे खां इहो ई हुयो त जेके असां क्लासमेट दोस्त हुयासीं सो इहो विछड़ियल हुआसीं तक़रीबन। सो हिते इहे गॾु थियनि कंहिं बि मौक़े ते, जंहिं ते अॼु मौक़े ते असां सभु गॾु थिया आहियूं ऐं एॾी इंतिहा ख़ुशी थी आहे, ईअं सम्झो त ईद ई असां अॼु कई। जी साईं, महिरबानी। हक़ साईं। बिस्मिल्लाह। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। मोहम्मद सालिम शगड़ो, WI हाई स्कूल कंबर। साईं हिम्मत खे सलाम आहे, जंहिं ही मोहबत जा मेला क़ाइमु कया। दिली हसरतियूं तमनाऊं ॾाढियूं हूंदियूं त संगत पाण में गॾिजी मेल मुलाक़ात कजे। छो जो 1986 खां पोइ तक़रीबन हर कोई जुदा जुदा थी वियो। हमेशह जॾहिं बि साईं हिम्मत सां कचहरी थींदी, मेल जोल थींदी, त इहा तमना रहंदी त संगत सां मिलिजे, गॾिजूं, हिक ॿिए सां मुहबत सां मिलूं पियूं, गॾिजाणी हुई। उहो असां अर्ज़ु साईं वटि रखियोसीं। अलाह जे करम सां अॼु असांजो पूरो थियो आहे। अॻिते बि अलाह जी दुआ आहे त ही मेला असांजा सदाईं क़ाइमु रहे। लख लाइक़ साईं। साईं हिकिड़ो सुवाल पुछूं तव्हां खां? जी जी। असांजो उहो जेको गॾियल भाईचारो आहे असांजे समाज जो, उनजे वाधि विझ जे लाइ छा करिणो? असांजी नफ़्सा नफ़्सीअ जो दौरु आहे, हर कोई पंहिंजनि में आहे। हिन महिल जेको सिक ऐं मोहबत रही आहे उहा संगत में रही आहे ऐं हर कोई कोशिशि करे त इहो भाईचारो वारो जो सिलसिलो क़ाइमु रहे। हक़ साईं। बिस्मिल्लाह। बिस्मिल्लाह। पंहिंजे तारीफ़ सां शुरूआत कजो। अज़हर कामिल भुट्टो ऐं 1986 बैच। जी साईं। मोहबती माण्हू, पर मां हिकिड़ो शेर गुलाम अकबर हिम्मत लाइ चवंदुसि। अकबर हिम्मत जे इश्क के शाबाश, जो ही मोहबती सभु गॾु। सो अकबर हिम्मत वाकई हिम्मत ॾेखारी ऐं हुन अकबर रहिया हिते ॾेखारी। सो लख थोरा कुर्ब ॿिन्ही सॼणनि जा ऐं सभिनी दोस्तनि जा। आई थिंक के 29 सालनि खां पोइ पाण गॾिया। ही नाचीज़ असिस्टेंट कमिश्नर आहे इनकम टैक्स में ऐं लाड़काने ज़िले ते गुज़रियल नियर अबाउट 4 सालनि खां वठी पोस्टेड आहे। असांखे भाउ बि थिए थो तमामु घणी महिरबानी दोस्तनि जूं। हा साईं, मां उहे चयो 38
38 39 साल अच्छा तो 39 साल खां पोइ ही मोहबती दोस्त गॾिया आहियूं तमामु घणी ख़ुशी थी अल्लाह पाक खां इहा दुआ आहे त सभिनी दोस्तनि खे ख़ुशि आबाद रखे मां इहो चवंदुमि त हिन प्लेटफॉर्म खे अञा इंक्रीज़ कजे ऐं हिकु अहिड़ो सिस्टम अॻिते हली जोड़िजे जो ॾुख सुख में असां हिक ॿिए जी इख़लाक़ी जानी माली हर क़िस्म जी मदद करे सघूं जिते जिते जेतिरी लेवल आहे ईअं न हुअणु घुरिजे अदा जेकॾहिं कंहिंजी लेवल तमामु घणी आहे ऐं मुंहिंजी जेकॾहिं घटि आहे त मां चवां त यार मां कीअं इहो कयां न ईअं न हुजे हिकिड़ा दोस्त हर मरहले में इख़लाक़ी मदद कंदा आहिनि हिकिड़ा जानी कंदा आहिनि हिकिड़ा माली कंदा आहिनि सो इन प्लेटफॉर्म खे हिन गॾिजाणीअ खे अॻिते बि इंशाअल्लाह वधाइबो ऐं उनजो हिकिड़ो सिस्टम जोड़िजे त कंहिं दोस्त ते वार बि न पवे ऐं गॾिजाणी बि थिए सम्झो इहो हिकिड़ी मुंहिंजी तजवीज़ आहे दोस्तनि जे आॾो सम्झो उन में हिकिड़ो सिस्टम रखी छॾिजे ऐं अल्लाह कंदो त इहे मेल मुलाक़ातूं जेसि ताईं जीअरा आहिनि तेसी साहु आहे तेसी ताईं इहो निभाइबो ऐं जेके बि दोस्त राब्ते में रहिया आहिनि जेको बि असांजो हाल आहे असां उन्हनि जी कोशिशि कई आहे ख़िदमत करणु ऐं अल्लाह पाक अॻिते बि ईमान ॾींदो त पंहिंजे दोस्तनि जी ख़िदमत कंदासीं लख थोरा सभिनी खां वधीक टाइम वक़्तु तकड़ में जान न छॾायो हिकिड़ो सुवालु तव्हां खां जीअं पुछूं असां जी बेटा इहे साईं जो हिकिड़ो बैत आहे त इहो न माण्हू रीत जो सेण मचाइनि सोन ते अची उमिरि कोट में कंदियसि कान कुरीत पखनि जी पिरीत माड़ीअ सी न मचिया हाणे असांखे इहो ॿुधायो त शयूं ॾोकड़ अहम इहा माण्हू उहो तव्हांजी अना ते डिपेंड पंहिंजी अना मारियो त तव्हां वटि इंसान जी अहमियत अचे जेकॾहिं तव्हां में अनाइयत आहे तव्हां में फिरोनियत आहे मां हिते वेही चवां त यार मां डिस्ट्रिक्ट जो इंचार्ज आहियां ऐं मां हीअं ॾाढो हीअं मोतबर लॻो न हिते मां दोस्त आहियां उन्हनि सां गॾु जॾहिं असां पढ़ंदा हुआसीं त मूंखे ख़बर न त सालेह छा थींदो अब्दुल ख़ालिक छा थींदो ग़ुलाम अकबर छा थींदो मां छा थींदो त हिते मां उहा न ॾेखारियां त जॾहिं तव्हां मटीरियलिस्ट मां निकिरी ह्यूमन बीइंग में ईंदव त इंसान जी अहमियत वधीक आहे तॾहिं त अलाह ताला फरमायो त मां बंदा कंहिं बेगुनाह इंसान जो खून तोखे माफ़ु न कंदो ईअं न चई त हिंदूअ खे मारींदे त माफ़ु कंदो मां इंसान में गैर मज़हबी अची वियो मज़हब वारो बि अची वियो पर इंसान आहे ऐं अल्लाह पाक असां में इंसानियत बरक़रार लख लाइक़ साईं अब्दुल भाई सुमरो लाड़काने खां ठीकु आहे हाणे मां हिन महिल कमु कयां थो पाकिस्तान फूड कंपनी आहे मीट कंपनी आहे जेको असां गोश्त एक्सपोर्ट कंदा आहियूं ॿाहिरि मुल्क कतर सऊदी दुबई साईं सां मुंहिंजी 2006 में मुलाक़ात थी हिकु कंपनीअ में जंहिंमें असां इवियान कुकिंग ऑयल गोल्डन सन घी साईं खे कंपनी ॾिनी अहमद साहब खे पर उन टाइम में असां जॾहिं कंपनी लॉन्च कई थिए पूरी पाकिस्तान जी अगरि मां ॻाल्हि कयां उन में कंबर शहर जेको शहर हुयो उहो बीट करे पियो कराची खे बीट करे पियो लाड़काने खे बीट करे पियो साईंअ जी हिमत जे करे हिकु ज़िंदगी में सुठा दोस्त मिलंदा आहिनि न त उहो इंसान खे तरक़ी ॾियण लाइ पोइ साईं मूंखे उन टाइम में एतिरी हिकु सपोर्ट कई जो मां लाड़काने जॾहिं सेल्स ऑफिसर हुयुमि त साईं मूंखे उन टाइम में एतिरी करोड़नि जी सेल ॾिनी जो कंपनी मजबूर थी करे असांजी पाकिस्तान जो जेको GM हुयो उहो मजबूर थी करे कंबर आयो त मां इहे ॾिसां सेल थिए किथे थी पोइ साईं हिमत करे तमामु असांखे सुठी सपोर्ट मिली उतां असांजी हिकु दोस्ती स्टार्ट थी भाई माना भाइनि वारी थींदी आहे न बिरादरी वारी साईं तमामु घणो तो साथ ॾिनो जेको विसारण जहिड़ो न आहे त अॼु मां उहो शेयर करणु ज़रूरी सम्झो में त साईं जे साथ जे करे अॼु अल्हम्दुलिल्लाह मां हिकु सुठी तरक़ी ते आहियां साईं जे उन महिनत जे करे माना असांखे कंपनी तमामु घणी सपोर्ट कई जंहिंजे करे ॿियो बाक़ी आख़िर में इहो मां मैसेज ॾींदुमि त ज़िंदगीअ में सुठी इन्वेस्टमेंट जेकी आहे न औलाद खे तालीम ॾियण आहे सुठे में सुठी इन्वेस्टमेंट बाक़ी त इन्वेस्टमेंट थींदी रहंदी आहे अगरि तव्हां तालीम औलाद खे मथां ध्यानु नथा ॾियो न ख़्यालु नथा कयो त इहो तव्हांजी हिकु तमामु घणी कमज़ोरी करणी चइजे पर सभ खां सुठी में सुठी जेकी इन्वेस्टमेंट आहे उहा तालीम जेकी मां सम्झां थो कोई हुन माण्हू खे विसारणु न खपे उहा उन ते ध्यानु ॾियणु खपे लख लाइक़ साईं हक़ साईं हुसैन छजड़ो प्राइमरी टीचर साईं ग़ुलाम अकबर
पर सेठ हिम्मत अली जी महिरबानी आहे जो हिन दोस्तनि सभिनी खे इकठे करे महफ़िल मचाई अथई। अलाह कंदो आईंदा बि ईअं ई थींदो रहंदो सभिनी दोस्तनि वटि। वारे वारे ते सभई प्रोग्राम ईअं हिक ॿिए खे दोस्तनि खे ॾींदा हलंदव त इहा गैदरिंग अॻिते वधंदी हलंदी। बाक़ी हाणे हिकिड़े हिन जे लाइ रखी निकितो हलियो वञे पर साॻा ई पूरा साॻिया थियनि त उहो त सुठी ॻाल्हि न आहे। बहितर आहे हिक ॿिए जा नंबर दोस्तनि खे मिलणु जुलणु थिए। ईअं ई 6 महीने 12 महीने में प्रोग्राम किथे बि थिए वारे वारे सां सभिनी दोस्तनि वटि थिए त बहितर थींदो। महिरबानी तव्हांजी सभिनी लख लाइक़ जी साईं। प्राइमरी उस्ताद आहियां। सेठ हिम्मत असांजो वॾो आहे, महिरबान आहे, प्यारो दोस्त आहे। हुनजी वॾी महिरबानी ॿियनि प्यारनि दोस्तनि जी कचहरी में असांखे बि 6 महीने घुराई। हुनजी वॾी महिरबानी। अलाह ख़ुशि कंदो हुनखे। तव्हां सां गॾु बि अलाह ख़ुशि कंदो। महिरबानी। मोहम्मद मुबशर अज़हर कामिल भुट्टे जो पुटु आहियां। तव्हां पंहिंजो को पैगाम? पैगाम इहो ई त जेको आहे अॼु बाबा काफ़ी दोस्तनि सां मुलाक़ात थी जंहिंखे तक़रीबन न ॾिठो हुयो। काफ़ी सां मुलाक़ात पहिरियों बि थियल आहे ऐं तव्हां सभिनि खे दावा ॾींदुमि त हाणे अचो असांजी औताक़ जी मानी खाई वञो। हीअ जेका गैदरिंग तव्हांजी महसूसियात कहिड़ी आहे? हिन शइ मां असां नंढनि जेके नौजवान आहियूं ख़ासि करे जीअं अॼुकल्ह असांजो औताक़ कल्चर ख़तमु थी वियो आहे ऐं हे गैदरिंग्स न आहिनि थींदियूं। पहिरियों ईअं हूंदो हुयो त काफ़ी शयूं जेके नंढा हूंदा हुया वॾनि सां गॾु वेंदा त उते काफ़ी शयूं सिखंदा हुया। असांजी जेकी जनरेशन आहे इहा शइ सफ़ा ख़तमु थी वई आहे। असांखे सिखण लाइ इहा शइ घटि थी मिले। सो इहो ई चवंदुमि त इहे शयूं थींदियूं रहनि जीअं असांजी जनरेशन या असांखां हेठी जनरेशन आहे उन्हनि खे सिखण लाइ इख़लाक़ वॾनि सां कीअं मिलिबो आहे, उथबो वेहबो कीअं आहे, उहो सिखण लाइ मिले। तव्हांजो मसइलो कहिड़ो आहे ज़िंदगीअ जो? एम ॿुधायो खणी। एम त मुंहिंजो ऐं मुंहिंजे बाबा जो मुंहिंजी फैमिली जो इहो ई आहे त मां सिविल सर्विसिस कयां ऐं एस्पायरेंट आहियां। उनजो मुंहिंजी तयारी वग़ैरह हले थी। लाहौर में पढ़ां बि अथो। सो सभु वॾा आहियो चवंदोमांव त दुआ कयो त पंहिंजे मक़सद में कामयाबु थियूं ऐं पंहिंजी फैमिली पंहिंजे दोस्तनि यारनि सभिनि खे पाण सां गॾु खणी अॻिते हलंदा। लाहौर जो माहौल ऐं सिंध जो माहौल कीअं था महसूसु कयो हर हवाले सां? ईअं चइजो त ॾींहं राति जो फ़र्क़ु आहे कोर्सिस में, पढ़ाई में, माहौल में ऐं इन्वायरमेंट में। उन असां वटि ईअं आहे त जेके तव्हांजी जनरेशन टेक्स्ट बुक्स पढ़िया आहिनि उहे हिमल ताईं हलनि था पर हुते ईअं न आहे। हुते हर साल कोर्सिस चेंज था थींदा वञनि। सो काफ़ी शयूं सिखण लाइ थियूं मिलनि। हुते चीटिंग कल्चर न आहे। क्लास 5 खां वठी बोर्ड आहे। हुते हुननि जा जेके इंग्लिश हुननि खे पढ़ाइनि था अमेरिका जी ॿियो टियों। असांजो उहो ई कोर्सिस आहिनि त ॿारनि खे सिखण लाइ घटि थो मिलियो वञे। सो कोर्सिस जेके आहिनि उहे अपडेट थींदा वञनि जीअं छोकिरनि खे ऐं टीचिंग जेको मेथड आहे उहो बि अपडेट थियणु खपे। उन हवाले सां तव्हां जेको बैन अल-अक़वामी लेवल जो निसाब हुजणु खपे असांजे सिंध गवर्नमेंट जे, उहो कहिड़ियूं तजवीज़ूं ॾींदो तव्हां? निसाब जे हवाले सां बैन अल-अक़वामी सतह जो हुजे या हिकु असांजे मुल्क में हिकु ई क़िस्म जो निसाब हुजे जंहिंमें असांजो ईअं ई हुजे त हिकु त फस्ट ऑफ ऑल तव्हांखे चीटिंग कल्चर ख़तमु करणु खपे। ठीकु। ऐं ॿियो जेको आहे त कोर्सिस अपडेट हुजणु खपनि जीअं पंजाब में आहिनि त कोर्सिस अपडेट था थींदा वञनि। ऐं ॿियो इहो त जेको मेन जेकी ॻाल्हि आहे न उहा टीचिंग मेथड। टीचिंग मेथड जेको आहे न उहो अगरि इम्प्रूव थियो न ऐं जीअं गवर्नमेंट स्कूल्स आहिनि असांजा हिते उते उन्हनि खे घणो कमु करणु खपे। प्राइवेट सेक्टर फीसिस बि घणी था वठनि। ॿियो टियों के अफोर्डेबल आहिनि के न आहिनि। ऐं चौथी ॻाल्हि इहा ज़रूरु त मालिक पंहिंजे ॿारनि खे ज़रूरु पढ़ाइनि। शऊर उन्हनि खे ज़रूरु ॾियनि त जीअं उहो अॻिते वधी सघनि। अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। तरमन शेख साईं मानी त तव्हां हाणे खाधी आहे एॾो ढरो ढरो छो था ॻाल्हायो भला? घटि खाधी आहे। घटि खाधी अथव? पोइ हाणे इहो भाऊ हिमत ॿुधे थो साईं भाऊ मानी घटि खाधी आहे? अख्तर अमन शेख जी साईं। ॾाढी ख़ुशी थी। पुराणा दोस्त सभु गॾु थियासीं। घणे टाइम खां पोइ गॾु थियासीं। ॾाढो मज़ो अची वियो। कंपनी अलहमदिल्ला इंशाल्लाह अॻिते क़िस्म जी गॾिजाणियूं थींदियूं रहंदियूं। असां बि हिन में पार्टिसिपेट कंदासीं। ॾाढी ख़ुशी जी ॻाल्हि आहे। हाणे त महसूसु ईअं थिए पियो ॼण असां स्कूल जी बैटिंग ते वेठा आहियूं। पुराणियूं यादियूं, पुराणा ख़्वाब। काफ़ी दोस्तनि सां घणे टाइम खां पोइ मुलाक़ात थी आहे। मक़ामी दोस्त उन्हनि सां पई गैदरिंग थींदी रहंदी आहे। काफ़ी अहिड़ा दोस्त बि आहिनि जेके ॿाहिरि रहनि पिया। उन सां मुलाक़ात थी ॾाढी ख़ुशी महसूसु थी। इंशाल्लाह ईअं गॾिजाणी थींदी रहंदी। गॾु थींदा रहंदासीं।
तकड़ में वॾी महिरबानी जान न छॾायो। हिकिड़ो सुवाल पुछंदा हलूं तव्हांखे। कामयाबु जेको इंसानु आहे उहो पैसे सां थींदो या माणपे सां? नसीब अॻ में माण्हू हूंदो त हुनजी कामयाबी। पैसो त जहिड़ी जहिड़ी शइ आहे, माण्हू तालीम इंसानियत इख़लाक़ वॾी शयूं आहिनि, हुन मां हर शइ हासिलु करे। लख लाइक़ साईं। असांजो शाह अब्दुल लतीफ़ भिटाई ऐं सिक वारनि जे लाइ चिटाई। अलाह साईं जी सही वाट ॾेई परॾेई जिंद सिंध ऐं सीने जी सफ़ाईअ जो सूंहुं असांजो शाह अब्दुल लतीफ़ भिटाई। उहो बैत हिकिड़ो असांजे हाणे जंहिं दोस्त सां असां मुखातिब थींदासीं उन जे हवाले त माण्हू सभु न सुहिणा पखी सभु न हंज कंहिं कंहिं माण्हूअ मंझि अचे बुए बहार। बिस्मिल्लाह रहमान रहीम। गुलाम अकबर पति जो अदा। सभ खां पहिरियों त मुंहिंजी शुरूआत खां 86 खां इहा कोशिशि रही त दोस्तनि खे मां कंहिं न कंहिं हवाले सां कठो कंदो रहां, उन्हनि सां राब्ते में रहां। काफ़ी टाइम खां दोस्तनि जी बि मूंसां ॾाढो तावन रहियो। जीअं साईं हिमत अली आहे, उनजो मूंसां कोऑर्डिनेशन रहियो। उन खां अलावा लास्ट ईयर बि मूं कुझु नंबर गॾु करे दोस्तनि जा उन्हनि खे मां इनवाइट कयो। कुझु दोस्तनि कुझु मजबूरियूं ॾेखारियूं जंहिंजे करे असां इहा अरेंजमेंट न करे सघिया। उन खां पोइ वरी मुंहिंजी कुझु दिलि ॾुखारी बि थी दोस्तनि खां त यार हाणे मूं एॾो कमु कयो आहे। 60-70 दोस्त जेके तक़रीबन 40 सालनि खां विछड़ियल हुयासीं उन्हनि खे मूं कठो कयो आहे, रिस्पॉन्स नथा ॾियनि। उन जे बावजूदि वरी मूं ॿी ट्राए कई जेका साईं हिमत अली जे महिरबानी सां उनखे असां अमली जामो फेरायोसीं। उनजे हवाले सां असां हिकिड़ो नंढो प्रोग्राम अरेंज कयोसीं जंहिंमें काफ़ी दोस्त आया, काफ़ी दोस्तनि एक्सक्यूज़ कयो। उहो असां अलहमदिल्ला उनखे कामयाबु करण में कामयाबु कयोसीं, जंहिंमें सभिनी दोस्तनि जो ख़ासि करे अहमद साहब अब्दुल वाहिद मुगेरी सां 2-3 ॾींहं खां राब्ते में हुआ। उन खां अलावा कुझु दोस्त अहिड़ा अञा असांजा रहियल आहिनि जिन जे लाइ मूं दोस्तनि खे चयो आहे इंशाअल्लाह उहे बि असां जल्दी पंहिंजे हिन डोमेन में आणे फर्दर जेका फ्यूचर असांजी गॾिजाणी थींदी बाक़ी वॾे सुठे पैमाने ते कंदा, जंहिंमें दोस्तनि खे इहा ई सलाह जेका कुझु दोस्त चई चुका आहिनि असां कंट्रीब्यूट करे वॾे पैमाने ते हिकिड़ो प्रोग्राम अरेंज कंदासीं जंहिंमें सभिनी दोस्तनि खे जेको बि असां सभु राय आहे सुठे नमूने सां हिक ॿिए जे हवाले हिकिड़ो इंट्रोडक्शन बि थी वेंदो ऐं फ्यूचर लाइ बि असांजी गॾिजाणी अलहमदिल्ला उन हवाले सां कंदा रहंदासीं। असांजे मजमूई तौर मुल्की सूरत हाल ऐं ख़ासि करे सिंध जी सूरत हाल जेको टुटंदड़ हिकिड़ो एको इतिहाद आहे, भाईचारो आहे, उहो ॾींहों ॾींहों टुटंदो थो वञे। उन जा सबब ऐं उन जी वाधवीज जे लाइ असां छा करणु घुरिजे? पहिरियों त हालात जेके अॼुकल्ह हलनि था ख़ासि करे जेके इन्फ्लेशन चवंदा आहियूं महांगाई उन एतिरो असरु सूफ़ रखियो आहे असांजी ज़हननि ते असांजे लाइफ स्टाइल ते। माण्हू लाड़काणे वारो ख़बर मूव थियण लाइ बि सोचे थो यार मूंखे इहो मक़सदु उते वञा 32,000 किरायो हुजे या मक़सदु अहिड़े नमूने वञा पियो त का मक़सदु इकानमी लेवल ते हिकु इहो ॿियो माण्हू जा पर्सनल जेके घरेलू मामला आहिनि जीअं दोस्त आहिनि कुझु सर्विसिस में आहिनि कुझु बिज़नेस में आहिनि जीअं असां ख़ासि करे मां इहो हाणे पंहिंजे तवसु सां चवंदुमि तव्हां हुनखे ॼाण सम्झो या कुझु मुंहिंजे अंडर में 5 डिस्ट्रिक्ट आहिनि अकेडमिक ट्रेनिंग मुंहिंजे अंडर में जेतिरो कमु ऐं अच्छा उन में 45 इदारा आहिनि हर हिकु इदारे खे मूंखे मॉनिटर करणो आहे उन्हनि जी दाख़िला उनजी फीस स्ट्रक्चर उन्हनि जी क्लासिस एक्टिविटी मक़सदु जेके मामलात आहिनि जीअं हर को सम्झी सघे थो उन बावजूदि बि मूं कोशिशि कई दोस्तनि खे न कयां जेसिताईं मुंहिंजी हयाती आहे पंहिंजे दोस्तनि खे गॾु कयां कठो कयां को प्रोग्राम अरेंज करियो
उनमें साईं अहमद अली जो तावन मूंसां सुठो रहियो, भाऊ बशीर बि मूंखे ऑफर कई, अज़हर साहब खे ऑफर कई त यार तोखे असांखे जेकॾहिं स्पेस प्रोवाइड कयूं प्रोग्राम अरेंज कर, त मुंहिंजो त हाणे फ़िलहालु अप्रॉक्सीमेटली 40 जे लॻभॻि दोस्त गॾु थी सघंदा। मुंहिंजो हिकिड़ो 20 अंदाज़ो हुयो जेको अॼु सभु दोस्त ॾिसनि था, ऐं ईअं ई थियो 40 जे लॻभॻि दोस्त असां गॾु थियासीं। अलहमदिल्ला प्रोग्राम ॾाढो सुठो अरेंज थी वियो। बाक़ी हाणे हर हिकु दोस्त वटि पुराणा के 2-4 दोस्त आहिनि जेके हुनजे इनबॉक्स में, उहे बि इनशाला असां ॿाहिरि कढी उन्हनि खे बि असां हिकिड़े डोमेन में आणींदासीं, जेका लिस्ट असांजी तक़रीबन हिन वक़्तु में वटि 60 दोस्त आहिनि असांजा, किन जा राब्ता अञा नथा थी सघनि। इहो इनशाला स्कोर 100+ थींदो। उन खां पोइ असां इहो सॼो प्रोग्राम अरेंज कंदासीं जंहिंमें सभिनी दोस्तनि जे तावन जी बि ज़रूरत आहे। उन खां अलावा इहो थींदो त टाइम बि सभिनी खे कढणो पवंदो, छो जो हीउ हिकिड़ो कलेक्टिवली प्रोग्राम आहे, न की मूं हिकु दोस्त जो या भाऊ हिम्मत जो या अब्दुल वाहिद मूंखे, सभिनी दोस्तनि खे हिन मीडिया जे थ्रू मां मैसेज कयूं, महिरबानी करे हर को पंहिंजे पंहिंजे हिसे जो कमु करे ऐं तावन में रहे त जीअं ॿिया दोस्त गॾु करण में मूंखे आसानी थिए। लख लाइक़ साईं। हक़ साईं बिस्मिल्लाह। अस्सलाम वालेकुम। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। मुंहिंजो नालो हबीबुल्लाह आहे, मां बिलाल आहियां। मां अञा शुक्रगुज़ार आहियां भाउ अकबर अली पतूजा साहिब जो, अब्दुल वाहिद मुंगेरी ऐं भाउ हिम्मत अली जिन इहे महिनत करे सभु साथी इकट्ठे कया। अलहमदिल्ला ॾाढो सुठो थियो जो 38 सालनि खां बाद इहा पूरी संगत गॾु थी आहे, निहायत ख़ुशी थी आहे। अलाह इनशाला इहो प्रोग्राम अॻिते बि हलंदो।